नाज़रीन, भानसीदाबाद भरिसां बंबा वटि टपटा शाख में पीरसन शख़्स जो लाश हथायो आहे। लाश केतिरनि ई ॾींहनि खां पाणी में हुजण करे मुकमल तौर ते ॻरी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त लाश जी सुञाणप मोहम्मद आमिर जलबाणी तौरु थी आहे। पीरसन मोहम्मद आमिर जलबाणी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां लापता हुयो। ब्रेकिंग न्यूज़ है शेयर कंदा हलूं पिया। भानसीदाबाद भरिसां बंबा वटि टपटा शाख में पीरसन शख़्स जो लाश हथायो आहे। पुलिस जो चवणु आहे लाश केतिरनि ॾींहनि खां पाणी में हुजण करे मुकमल तौर ते ॻरी वियो आहे। लाश जी सुञाणप मोहम्मद उमर जलबाणी तौरु थी आहे। पीरसन मोहम्मद उमर जलबाणी गुज़िरियल हिकु हफ़्ते खां लापता हुयो। पुलिस जो इहो चवणु आहे।